अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर वञो पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करें तव्हां दोस्तनि ॿाहिरनि खे। जी त दोस्तों तव्हां ॾिठो त जेको आहे त चिबड़ खान ऐं बानो चिड़ी विया नौरोज़ ख़ान जी ॻाल्हि तां। हूअ चवणु लॻी त नौरोज़ ख़ान ईंदो घर में असांजे में ऐं हू मूंसां कचहरी बि कंदो ऐं चिबड़ खान चवणु लॻो त हू असांजे घर न ईंदो। उन ते हुननि जी ॾंदी चकी वधी वई दोस्तों ऐं चिबड़ खान जेको आहे हथियार खणी नौरोज़ खे ॻोल्हण जे लाइ निकिरी पियो आहे दोस्तों। ख़बर न आहे त हुनजो हाणे नसीबु छा आहे। चिबड़ खान हुनखे मारींदो या हुनखे धमकाईंदो त तूं तेसि ताईं असांजे घर न अचि जेसि ताईं तुंहिंजी बानो सां शादी न थी थिए दोस्तों। जी दोस्तों, त ॿिए पासे मूमल वापसि अची चुकी आहे ऐं मल्हार हुनखे जॾहिं ॾिसंदो थी सघे त हुननि जी याददाश्त वापसि अचे ऐं हिकु भेरो ॿीहर जेको आहे मीरा खे विसारे ऐं हू मूमल सां प्यार जो इज़हार करे दोस्तों। त कुझु बि थी सघे थो। बासित जी जेको आहे त मूमल खे ॻोठु वठी आयो आहे ऐं हूअ नाज़ुक हालात में आहे दोस्तों। हीअ त दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं।